अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस कमाल ख़ान ओठे सां हथ मिलाईंदो? छा रईस कमाल ख़ान ॿीहर मीरा खे अगवा कराईंदो? छा सूमर रबन मथां हमिलो करे रबन खे ज़ख़्मी कंदो? छा ओठे जी घरवारी वज़ीरा ओठे खे मिली वेंदी? छा ओठो वारिस खे ॿधी खणी ईंदो? दोस्तों, तफ़सीली रिपोर्ट असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। उन करे वीडियो खे एंड ताईं लाज़मी ॾिसंदा ऐं पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। ऐं अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रईस कमाल ख़ान साॻे शरारतनि में लही ईंदो ऐं ओठे सां हथ मिलाए मीरा खे अगवा कराईंदो। सूमर ओठे जे चवण में अची रबन जे मथां गोली हलाईंदो, पर रबन बची वेंदो ऐं इन जो इल्ज़ाम रईस कमाल ख़ान जे मथां ईंदो। ओठे जी घरवारी वज़ीरा ओठे खे न मिली सघंदी ऐं ओठो वरी वारिस जे घरवारीअ खे अगवा कराईंदो। त दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।